बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवारी प्यारी साध संगत सभिनी खे ओम शांति। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। सत्संग आने के इशारा। सत्संग आने के इशारा। अजा में लगे घन का मारा। अजा में लगे घन का मारा। व्याधि रखत हजार बाबा सत्संग में। व्याधि रखत हजार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। आप अंदर जाते खोलारे। आप अंदर जाते खोलारे। कदम तेरे हटे तो खाए। कदम तेरे हटे तो खाए। ये भी अथवा दुआर बाबा सत्संग में। ये भी अथवा दुआर बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। जोड़ी आयो जोड़ी कर लो। जोड़ी आयो जोड़ी कर लो। फूल कपट माँ कुछ न वर लो। फूल कपट माँ कुछ न वर लो। कड़ी पलक अधिकार बाबा सत्संग में। कड़ी पलक अधिकार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। ओम नाम देवी आरे। ओम नाम देवी आरे। सब के शिकार पहुँचाए। सब के शिकार पहुँचाए। सेवक बनो परसार बाबा सत्संग में। सेवक बनो परसार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा हिन रंग में। सत्संग में बाबा हिन रंग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। हली अचो हिक बार बाबा सत्संग में। ऐया तारव सुबेड़ी समायव। ऐया तारव सुबेड़ी समायव। राजकोट शहर के दया जो सायव।
राम कंदव जयकार बाबा सत्संग में साईं लाला राम कंदव जयकार बाबा सत्संग में बाबा इन रंग में वाह सत्संग में बाबा इन रंग में हली अचो एक बार बाबा सत्संग में हली अचो एक बार बाबा सत्संग में। गुरु नानक देव की श्री सतगुरुदेव भगवान की जय। जीअं संसारी माण्हू धन इकट्ठे करण जा उपाउ हथ कंदा आहिनि, तीअं ई तूं भॻति धन इकट्ठे करण जा उपाउ ॻोल्ह। संसारी माण्हू हे ॿाहिरियों धन इकट्ठे करण, असां उन में अची वियासीं, असां संसारी आहियूं त ॿाहिरियों धन इकट्ठे करण में गीॾा लॻा पिया आहियूं। उहे ई उपाउ पिया था ॻोल्हियूं त कीअं गॾु कयूं, वरी किथे रखूं, सरकार खां कीअं लिकायूं। अॼुकल्ह त बैंकुनि जा बि भरोसा कान्हनि, बैंकूं बि उथी थियूं वञनि, त जंहिंखे आहे उनखे बि चिंता, जंहिंखे न आहे उनखे बि चिंता। तॾहिं बि उन लाइ आहे, तॾहिं चिंता थिए थी, तॾहिं उन इकट्ठे करण लाइ लॻा पिया आहियूं दुनिया में, त इहो धन कीअं गॾु कयूं। हे सभु उन लाइ था कयूं। हिन में ईंदो अथव त घुर्ज घटि त पाप बि घटि। असां ज़ालूं घुर्जूं घटाईंदासीं नी त मर्दनि खे पाप घटि करिणो पवंदो, छो जो असांजूं हींअर घुर्जूं शौक़ु वधी विया आहिनि। घुर्ज खां वधीक शौक़ु जेके असां कयूं था न, त उन में पोइ मर्दनि खे पाप करणा था पवनि। पाप करण खां सवाइ धंधा थियनि कोन था। थोरो घणो त भई धंधे में करिणो पवंदो आहे, त असां पंहिंजा शौक़ु घटाए छॾींदासीं नी, भई हे बि खपे, हे बि खपे, हे बि खपे, त मर्दनि खे बि राहत, हू बि पाप खां बची पवंदा। कुटुंब जे करे त पोइ उन्हनि खे करिणो थो पए न। ईअं शास्त्र कोन ठाहिया आहिनि, जंहिं ठाहिया आहिनि ॾाढा सोचे सम्झी शास्त्र ठाहिया अथनि। जे त तूं भॻति धन कठो करण में लॻो पियो हुजे, बसि उहो असां उपाउ कयूं, उहा कोशिशि कयूं। जंहिंखे भॻतीअ रूपी धन हूंदो न, पोइ उनखे काई बि चिंता सताए न सघंदी, कोई दुख सताए न सघंदो। मन उनजो वस में हूंदो। भॻतीअ में त मन वस में अची थो वञे नी। रामायण जी अञा पाण खे एॾी ॼाण कान्हे, जेको रामायण ठहियल आहे न सॼो त्याग ते, हिक ॿिए सां केॾो त्याग कयो अथनि। हिकु दफ़ो जॾहिं वन में विया त हिकु दफ़ो राम तो चए लक्ष्मण खे त वन में रोज़ तूं तो काठियूं करण वञे, अॼु तूं हिते वे घर त मां तो वञा काठियूं करण। त चईंसि न, ईअं कीअं थींदो, मां वेठो हुजां ऐं तूं काठियूं करण वञे, ईअं न थींदो। चईंसि न, अॼु तूं वेहंदे, सीता जी संभाल कजां ऐं मां वेंदुसि काठियूं करण। लक्ष्मण न चएसि थो, पर आख़िर भाउ जो त हुकुम मञींदो न, चएसि थो इहो मुंहिंजो हुकुम अथई। चईसि ठीकु आहे। लक्ष्मण त आज्ञाकारी हो, शेवादारी हो, ॿाहिरि वेही रहियो। सीता अंदरि कमु पई करे, कमकार पूरो करे हीअ बची ॿाहिरि वेठी लक्ष्मण सां ॻाल्हियूं ॿोलियूं कनि पिया वेठे। हिनखे हवा जो झोको जो लॻो त हिन माता सीता खे निंड पई अचे, त लक्ष्मण जे गोद में मथो रखी ऐं सुम्ही पई माता सीता। त तेसि ताईं श्री राम अची वियो काठियूं करे। परियां जो ॾिठई त लक्ष्मण पंहिंजे गोद में भई सीता खे सुम्हारियो आहे। त चए पियो ॻाल्हि में आहे छा? त हिन तोते जो रूप खणी धारियो श्री राम
अॻियां अची ऐं चएसि थो त पकल फल ऐं खिलियल गुल ऐं जवान स्त्री ॾिसी ऐं कंहिंजो मन विचलित न थींदो आहे। इहो तोतो थो पुछेसि त लक्ष्मण थो चएसि त जंहिंजो पिता श्रेष्ठ हुजे, जंहिंजी माता अहिड़ी पतिव्रता हुजे, उन ॿार जो मन कॾहिं बि विचलित न थींदो आहे। वरी तोतो पुछेसि थो त पुरुष हूंदो आहे घीअ समान ऐं स्त्री हूंदी आहे आग समान। अगरि उहे ॿई मिलनि त छा बाक़ी रहंदो? त लक्ष्मण चएसि थो त मन त हाथीअ वांगुरु आहे, ॿियो भिटकाईंदो आहे, पर जंहिं पंहिंजे मन खे वस में करे छॾियो हुजे ऐं भॻतीअ रूपी धन जंहिं कठो कयो हुजे, उन जो मन कॾहिं बि विचलित न थींदो आहे। राम इहे जवाब ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। ओम शांति, ओम शांति। पहिरियों ॿुधव नी सुवाल जेको पुछईंसि। ॿियो सुवाल थो पुछेसि त भई पुरुष थींदो आहे घीअ समान ऐं स्त्री थींदी आहे आग समान, त उहे ॿई अगरि मिलनि त छा बाक़ी रहंदो? त लक्ष्मण थो चएसि त हूअं त मन हाथीअ वांगुरु आहे, पियो भिटकाईंदो आहे, घुमाईंदो आहे, पर जंहिंजो मन वस में हुजे, जंहिं भॻतीअ सां मन खे वस में करे छॾियो हुजे, भॻतीअ रूपी धन कमायो हुजे, उहो कठो कयो हुजे, त उन जो को मन कुझु बिगाड़े न सघंदो आहे, उनखे कुझु बि न थींदो आहे। त इहो जवाबु ॿुधी राम ॾाढो ख़ुशि थियो, असुल के रूप में अची ऐं लक्ष्मण खे बाक़ी थो पाए। जेसि तो तो जहिड़ो भाउ मां प्राप्त करे मां धन्य थी वियो आहियां। वाकई तो जेको निंड ते फतेह पाती आहे ऐं काम खे जीतियो अथई, त उन जो मन कुझु बिगाड़े न सघंदो आहे। कीअं पुछईंसि? हा, वरी हुन जवाब कहिड़ा ॾिना? लख रुपए जा जवाब ॾिनई न। उहो त मन ज्ञानी न ॾाढो, शेषनाग जो अवतार हो लक्ष्मण, शेषनाग जो अवतार हो। ध्यान सिमरन कर, गुरु आज्ञा मञ, नीति ऐं युक्ति प्रेम ऐं भॻतीअ जो वहिंवार कर, त मालिक तुंहिंजो साथी न छॾींदो ऐं सचो साथी बणिजी तुंहिंजा कम कंदो रहंदो। उहो त साथ छॾींदो ई न। ध्यान सिमरन, गुरूअ जी आज्ञा मञूं त हू सदाईं असांजो साथ ॾींदो, पोइ साथ छॾींदो ई कोन। पर असां हुन जा बणिजूं न, असां नथा हुन जा बणिजूं। असांखे हुन खे बसि ईअं पाण सर्वंस अर्पण करे छॾिणो आहे। हिकिड़ो संत पुछेनि थो जिज्ञासन खां त भॻवान खां पाण सदाईं वठण ई वेंदा आहियूं, पर भॻवान खां वठण न वञूं, भॻवान खे ॾियण वञूं, त हुजण सां भॻवान खे छा असां ॾियण वञूं? असां वटि छा आहे जो भॻवान खे ॾियण वञूं? छा ॾेई सघंदासीं असां भॻवान खे? पाण त ईअं चऊं न, असांजो आहे छा जो भॻवान खे ॾियण वञूं? त हू संत चएसि पियो त पंहिंजो आहे न सर्वंस हुनखे ॾेई अचो। भॻवान खे ईअं चओ, मां अॼु तोखे ॾियण आयो आहियां, पंहिंजो पाण तोखे अर्पण करण आयो आहियां।
पोइ उनखे जीअं वणे असांखे हलाए। पर असां उहो सर्वंस अर्पण करण में बि ख़ुशि कान आहियूं, वरी जीअं उहो हलाए उन में बि ख़ुशि कान आहियूं। किथे था ख़ुशि रही सघूं? कुझु नथा सही सघूं। दादी जन तॾहिं चवंदा त जेके अहिड़ा भॼन हुजनि उहे न ॻायो जेके तव्हां सही न सघो। चवंदासीं नी मूं ॾे कृपा नज़र सां निहार साईं, ॿियो कुझु न घुरां। चवंदा न, तव्हां सही सघंदव छा कुझु न ॾींदव त? साईं ॿियो कुझु न घुरां त हे दुनवी पदार्थ जो न ॾिए त असां सही सघंदासीं छा, हली सघंदासीं छा? जीअं जीअं हटाईंदे हा, तुंहिंजे मर्ज़ीअ ते पियो हलंदो। हलंदी मर्ज़ीअ ते नथा हली सघूं। न हली सघंदासीं मर्ज़ीअ ते। इहे न ॻाल्हि ॿियो सहिबो त किथे था सही सघूं? ख़ुशियूं ॾिए थो त ख़ुशि थियूं था, पर ग़म थो ॾिए त किथे था असां सही सघूं? तॾहिं चवंदा कुझु न, उन खां ॿियो घुरणु न अचेव त हिकु रहम घुरो ऐं माफ़ी घुरो, बसि ॿियो कुझु न घुरो। असांखे घुरणु बि ॾांहुं नथो अचे, असां हिकु घुरूं ऐं हू ॿियो ॾियणु चाहींदो हुजे। छो असांजा हथ आहिनि नंढड़ा, असां पंहिंजे हैसियत सां घुरंदासीं, पर हू त पंहिंजे स्टेटस सां ॾींदो, हुनजो ऊचो स्टेटस आहे। असांजी हैसियत केतिरी, असां छा घुरी सघंदासीं हुन खां? हा, त हुन ते रखी छॾियऊं न बसि, त पोइ पाण ई ॾिए। श्री सतगुरु देव अथाह समुद्र आहिनि, तूं हुन जल जी मछली बणिजी पओ। मछली बणिजी पओ, हुन में समाइजी वञ बसि, जल में, जो उन खां सवाइ रही न सघूं। मछली जल खां सवाइ रही थी सघे? केॾो जल सां प्यार अथसि, कढूं था त मरी थी वञे। त असां बि एॾो गुरूअ सां प्यार कयूं जो उन खां सवाइ रही न सघूं। त हू तोखे सदाईं जल रूपी गोद में रखंदा ऐं निर्भय करे छॾींदे। पोइ त सदाईं जल रूपी गोद में रखंदा नी, असां हुन में समाइजी वञूं नी, उहे अहिड़ा बणिजूं प्यासी, त उहे असांखे सदाईं गोद में रखनि। चालाक ऐं चतुर भक्ति मार्ग में मुंझी पवंदा आहिनि, तंहिं करे तूं अणॼाण बणिजी भक्ति भावना सां कदम खणंदो हल। सची ॻाल्हि, चालाक ऐं चतुर त मुंझी पवंदा आहिनि, तंहिंखां भोले भाव भक्ति कयूं असां, त हू ख़ुशि थियनि असां सां। चालाकी चतुराई त हुते हलंदी ज कान्हे, न को हुनखे वणंदी आहे। सियाणप सां भॻवानु मिलंदो कोन्हे, सियाणप सां न मिलंदो आहे, अकुल कमु न ईंदो आहे हुते। श्रद्धालुअ ते सदाईं महिर जो मींहुं वसंदो आहे, तंहिं करे हू हमेशह मौज में मस्तु रहंदो आहे। श्रद्धालुअ ते हमेशह महिर जो मींहुं वसंदो आहे, जंहिंखे श्रद्धा हूंदी उन ते सदाईं कृपा पई थींदी थींदी। असां अहिड़ी श्रद्धा पकी रखूं गुरूअ में, भावना सची हुजे बसि, भावना जा पोइ फल मिलंदा आहिनि। जहिड़ो भाव रखंदासीं, जिन खे भरम आहे से सतगुरुनि जी महिमा खे नथा ॼाणनि। भरम वारा कीअं ॼाणी सघंदा? जंहिंखे भरम हूंदो उहे पोइ पिया पंहिंजूं ॻाल्हियूं ॻणींदा, त हुनजी महिमा ॼाणी कोन था सघूं। पंहिंजे मन जो सभु कढी छॾियऊं, जेके वीचार अंदरि हलनि था न, इहे दौरा, उहे कढी छॾियऊं। कुझु बि न हलायूं पंहिंजे मन जो, मन में कुझु रखूं ई न।
मन मुख हमेशह दुखी थींदा रहंदा आहिनि ऐं गुरमुखनि जो राखो राम आहे। मन मुख सदाई दुखी ऐं गुरमुखनि जो राखो राम। त पोइ अहिड़ा गुरमुख छो न बणिजूं जो हू सदाई असांजो राखो बणिजे। असां मन मत छॾे ॾियूं, गुरमत ते हलूं बसि। भॻवान जी लीला ॾिसण थो चाहीं त श्रद्धा वधाए ऐं सियाणप घटि कर। श्रद्धा वधाए सियाणप घटि कर त भॻवान जी लीला असां ॾिसी सघूं तूं कहिड़ियूं लीलाऊं पियो थो करे। श्रद्धा वारा ई पाए वेंदा आहिनि, होॾी हाराए वेंदा आहिनि। होॾी तो हाराए, हा अमर संत आहिनि हुन में। हा, जिनखे श्रद्धा न आहे वो की न पाए। की न पाए, होॾी तो हाराए, प्रेमी था पाए। श्रद्धा वारनि जो ई हिते कमु आहे। सतगुरु युग युग में भगतनि जा बिगड़े कार्ज संवारींदा आया आहिनि। तूं बि उन्हनि ते विश्वास रख, हूअ हर कम में तुंहिंजी सहायता कंदा। युग युग में कंदा आया आहिनि। जीअं ॾिस ॿुधूं पिया था, सतयुग में हिन जा कम थिया, वरी त्रेता में हिन जा कम थिया, द्वापर में हिन जा कम थिया। त हींअर कोन्हनि छा उहे गुरू? हींअर बि उहे ई आहिनि। पर असां में अहिड़ी श्रद्धा हुजे, अहिड़ी भावना हुजे जेका अॻिलनि सिखनि में हुई। केॾा सिखनि जा नाला आहिनि। हींअर जा सिख कलयुग जा त थी विया आहिनि न, जेके बांगनि में जंहिंजा नाला आहिनि। गुरु नानक खां वठी 10 ई पातशाहियूं जेके थियूं न, त उन्हनि जा जेके सिख थिया आहिनि त पोइ नाला त उन्हनि जा आहिनि। बांगनि में केॾनि सिखनि जा नाला लिखियल आहिनि। त हिन हीअं शेवा कई, हिन हीअं, ओ माना सिर बि ॾेई छॾियनि। अहिड़ा असां बि सिख बणिजूं जो गुरू माना उन्हनि सिखनि ते ख़ुशि थी वञे, गुरू यादि करे। अहिड़ा बणिजूं सिख जो गुरू असांखे यादि करे। मालिक जी महिमा ॻाए, ख़ुशियूं मनाए ऐं संदन पलव न छॾे। पंहिंजी सॼी ज़िम्मेवारी खेनि सौंपे ॾे। सभु उन खे सौंपे ॾियूं ज़िम्मेवारी। हाणे पिया ॿार खणंदा, असां हल्का फुल्का थी वियूं। असां पंहिंजे मथे ते ॿार रखी वेठा आहियूं। भॼन में ॿुधो न, धरी आहे पाप की गठरी। मथे ते पापनि जी गठरियूं खणी पिया था घुमूं त उहो पार कीअं पियो तरी सघंदासीं भवसागर मां? पथर ॿधल हूंदा त उहे तरी सघंदा छा? हा, कहिड़ी कल बुद्ध भॻवान वारी। सची ॻाल्हि आहे, कर्म जो सुठा कयल हूंदा त कंहिंखे पंडितनि खे ताक़त आहे छा जो हुनखे नरक में वठी वञनि? जे ख़राब कम कयल हूंदा त अहिड़ी मंत्रनि में कोई शक्ति कोन्हे जो स्वर्ग में पहुचाए। पर असां उन्हनि जे ईअं बसि चए में अची था वञूं। कर्म पंहिंजा ध्यानु ॾियूं ई कोन था। ही संसार हिकु मुसाफ़िर खानो आहे। जेकॾहिं हुन में मोह न रखंदे त सुखी थींदे। मुसाफ़िर खानो आहे, आख़िर हलणो आहे हितां। धर्मशाला में जो किथे हलंदा आहियूं पोइ हुन में मोह रखंदा आहियूं छा? सम्झंदा आहियूं न हितां हलणो आहे, मुंहिंजो घर कोन्हे। त दुनिया खे बि ईअं सम्झणो आहे त मुसाफ़िर खानो आहे, हिते सदाई न रहणो आहे। आख़िर हलंदासीं, पोइ मोह रखी छा कयूं? पंहिंजो घर त आहे कोन।
उथंदे वेहंदे ख़ुशि रहो ऐं मुख सां प्रभु जा गुणान वाद ॻाईंदो रहो। उथंदे वेहंदे ख़ुशि रहो, हुन जा गुणवाद ॻाईंदो रहो। हुन जा गुणवाद ॻाईंदासीं त ज ख़ुशि रहंदासीं, न त रही न सघंदासीं। पोइ चिंताऊं ईअं घेरो करे वेंदियूं ऐं हुन जा गुणगान पिया ॻाईंदासीं, सदाईं पिया नाम जपींदासीं त पोइ ख़ुशि ई ख़ुशि आहियूं, अंदरि आनंद ॿाहिरि आनंद। पोइ त ईअं आहे न, पंहिंजे हृदय खे आनंद सां भरे छॾींदो। हिकिड़ो फ़क़ीर हो, राजा वटि आयो। सुबुह सुबुह जो आयो ऐं राजा ॿाहिरि बाग़ में सैर करणु निकितो त फ़क़ीर साम्हूं ई गॾियुसि। राजा हो वॾो तमामु, सम्राट हो। त कुदरती संत ॾिसी ऐं ईअं मथो टेकींदा आहियूं न, त राजा बि ईअं नमस्कार करेसि थो, चएसि थो चओ छा खपई। त चईंसि राजा अॼु मां जेको घुरंदोमांइ उहो ॾींदे? चईंसि हा छो न ॾींदोमांइ, जेको तूं चवंदे उहो मां ॾींदोमांइ। चईंसि वरी बि सोच, जेको घुरंदोमांइ उहो ॾींदे? चईंसि हा मां राजा आहियां। वरी टियों दफ़ो थो चएसि मां ख़ाली न वेंदोमांइ, सोचे सम्झी चइजांइ, न त न करे छॾ मां ॿिए दर ते वञां। चईंसि न तूं चओ। हुन वटि जेको करमंडल हो नी, चईंसि हे मूंखे भरे ॾे, मां घणनि ई दरनि तां मोटी आयो आहियां, मूंखे कंहिं भरे न ॾिनो आहे। तूं भरे सघंदे त हा कर, न त न कर त मां वापसि वञां। चईंसि छो मां जहिड़ो तहिड़ो राजा आहियां छा, मां सम्राट आहियां। चईंसि त पोइ भरे ॾे। नौकरनि खे हुकुम ॾिनो त खजाने मां खणी अचो सोनियूं अशर्फियूं। खणी आया, ॾिठनि जेतिरो करमंडल अथसि उन खां वधीक ई खणी आया। ऐं राजा जे खजाने में त खोट हुजे कान। राजा हुन में करमंडल में विधईंसि, पर उहे त हिन ॾिसण ई न पियूं अचनि। वरी ॿियूं घुराई, वरी उहे विझी ॾिनईंसि त बि ॾिसण न अचनि। वरी जेके हुआ सभु खणी आया, वरी हीरा मोती लाल जेको खजाने में धन हो न सभु अची वियो, पर करमंडल ख़ाली जो ख़ाली, भरिजे ई न। राजा चई हाणे मुंहिंजे इज़त जो सुवालु आहे, हे मूंखे चए पियो न भरे सघंदे, पर मां चयोमांसि न मां भरे सघंदुमि, मां राजा आहियां, मां सम्राट आहियां। वज़ीर खे चई त पंहिंजे राजधानीअ में जेके बि जंहिं वटि बि जेतिरो धन हुजे न घुराए वठि। सभिनी घरनि मां धन अची वियो, सभु विधनि, पर करमंडल ख़ाली जो ख़ाली, भरिजे ई न। आख़िर राजा थकिजी पियो, सॼो ॾींहुं गुज़री वियो, सिजु अची लथो। राजा चईसि हाणे मूंखे माफ़ु कर, मां हाणे थकिजी पियो आहियां, मां हारायो, पर इहो त ॿुधाए त हे पात्र जेको तूं खणी आयो आहे उहो कहिड़ो जादुई पात्र आहे, छा मां ठहियल आहे? त चईसि राजा हे कोई जादुई पात्र कोन्हे। त चईसि त पोइ छो नथो भरिजे? चईसि हे आहे माण्हूअ जी दिलि, माण्हूअ जी दिलि कॾहिं भरिजंदी कान्हे। हिकु जे ॾिनई त 1000 थी घुरे, 1000 जे ॾिनई त लख थी घुरे, लख जे ॾिनई त करोड़ थी घुरे। दिलि मुंहिंजी गुर 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 पई करे, हे उहा अथई। तोखे अगरि भरणो अथई या दिलि हिरदो पंहिंजो भरणो अथई त आनंद सां भर। आनंद सां तॾहिं भरे सघंदे जॾहिं तूं भक्ति कंदे, सिमरन कंदे, नाम जपींदे, त तुंहिंजो हिरदो आनंद सां भरिजी वेंदो। पोइ तोखे काई तमन्ना ई न रहंदी। पोइ राजा पहिरें थो थिएसि, ॾिसो मां तोखे चयोमांइ हे न भरे सघंदे तूं पात्र। कंहिंखे केतिरो बि हुजे, लख हुजनि करोड़ हुजनि, पर तॾहिं कोई ईअं न चवंदो त हाणे मां ड्रापजी वियो आहियां, कोई न चवंदो। अञा खपे खपे खपे।
माण्हूअ जी दिलि अहिड़ी आहे। श्री सतगुरु हिकु पल बि तोखां दूर न आहिनि। हू हिन लोक में चाहे परलोक में बि तोसां साण आहिनि। सची ॻाल्हि आहे, हिकु पल बि हू दूर कान्हनि असांखां। हिन लोक में चाहे परलोक में हू असां सां गॾु ई गॾु आहिनि। ॿियो छा खपे असांखे? अगरि असां थोरो सम्झ खां कमु वठूं, इहो अनुभव कयूं त हू मूंसां गॾु आहिनि, त पोइ असांखे दुनिया जी कंहिं शइ जी इच्छा ज न रहे। हे इच्छाऊं जेके आहिनि उहे ई दुखी थियूं कनि। ऐं चवंदा आहिनि तृष्णा खे तरो हूंदो कोन्हे, तृष्णा कॾहिं डपंदी कोन्हे। तुंहिंजे मथां कष्ट कलेश ईंदा, पर जेकॾहिं तूं शब्द जो अभ्यास कंदो रहंदे त हू तोखे छुई बि न सघंदा। हो छुई बि न सघंदा न। शब्द जो अभ्यास कंदासीं त दुख दर्द कष्ट कलेश ईंदा, पर अगरि असां शब्द जो अभ्यास कंदासीं, नाम सिमरन कंदासीं, त पोइ उहो असांखे छुई न सघंदा। माना सही वेंदासीं। उहो अंदरां पोइ हथु रखंदो आहे, हिमत ॾींदो आहे उहो दुख सहण जी। पंहिंजी वॾाई भॻती ऐं मुक्ति मालिक जे प्रेम में ई सम्झ। पंहिंजी वॾाई बि उन में, भक्ति बि उन में, मुक्ति बि उन में सम्झनि। मालिक सां प्रेम अहिड़ो कयूं, बसि सभु उहो ई आहे, ॿियो कुझु आहे ई कोन उन खां सवाइ। बोलो सतगुर देव भगवान की जय। मूंखे जोगी अहिड़ो जादू हणी विया, ओ मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे मन खणी विया। मूंखे जोगी अहिड़ो जादू हणी विया, ओ मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे मन खणी विया। ओ प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं करे मन खणी विया।
सच्चा सत्य गुरु लाला हरिदास कया सके गुरु कन लाए प्यारा हरिदास कया मुझ कन लाए प्यारा एक अमृत मेरे उदियो के याद कया एक अमृत मेरे उदियो के याद कया तेरे निचड़िय मूरत जो दिल में जान दया उठी जो निचड़िय मूरत जो दिल में जान दया बिछड़ो नाम जप्या जा जियारा जो प्यारो नाम जप्या मुझे जिया जा जियारा सच्चा सत्य गुरु लाला जी भारत तई प्यारा यो सच जी कीर्त गया बोला दियो सच जी कीर्त गया कहीं न कूर बोलिया कहीं निंदा कया कहीं जान पाप खोलिया मुखे सुमत सदोरा दे जामू जारा मुखे सुमत सदोरा दे तन मन जामू जारा सच्चा सत्य गुरु लाला जी भारत तई प्यारा संतन जो संग दे सत्संग में रोज अजा स्वामी दे रोगी दे जिया बेरो की न बना कर मरो जो शीतल दात डना तारा कर मन जो शीतल ले दात तदा तारा सच्चा सत्य गुरु लाला जी पारत तई प्यारा जी कट जारी मुझा बंद खलास कर जा मुखे सत्य गुरु पास कर जा मुझो जो तूही बाजत बाजारा मुझो जो तूही अरे बाजत बाजारा सच्चा सत्य गुरु लाला जी पारत तई प्यारा सकया सत्य गुरु बुद्ध कन लाए प्यारा
कुर्बानी तुझे दर ते दास पियो करे कृपा करे तारा तुझे दर ते दास पयो करे कृपा करे तारा सच्चा सतगुर लाला राज जी पारत तई प्यारा सच्चा सतगुर नानक जी पारत तई प्यारा हरिदास कया सतगुर बुध कन लाए प्यारा।